एम्बुलेंस तिबी औज़ारनि सां लैस गाॾी हूंदी आहे जंहिंमें इलाज जूं सहूलियतूं बि मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं इन्हनि गाॾियुनि में इस्पताल पहुचण ताईं मरीज़ खे तिबी इमदाद बि ॾिनी वेंदी आहे। कंहिं हंगामी हालतुनि में एम्बुलेंस खे फौरी मदद लाइ तलब कयो वेंदो आहे। आम तौर ते एम्बुलेंसिस में चिमका खाईंदड़ बतियूं ऐं सायरन लॻल हूंदा आहिनि जेके रोड ते मौजूदु ॿियनि ड्राइवरनि खे अलर्ट कंदा आहिनि। एम्बुलेंसिस में पैरामेडिक्स अमलो पिणु मौजूदु हूंदो आहे जेको वाक़िए वारे हंधि पहुची फौरी इमदाद ॾींदो आहे ऐं पोइ मुतासिरनि खे इस्पताल ॾिनो वेंदो आहे। एम्बुलेंसिस जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जिन में एमरजेंसी एम्बुलेंसिस आहिनि जेके आम तौर ते वधीक ज़ख़्मी मरीज़नि लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु रहंदियूं आहिनि। इन खां सवाइ रोडनि ते हलंदड़ वेनूं, ॿेड़ियूं, हेलीकॉप्टर बि आहिनि जेके ॾुखियुनि जायुनि ते पहुचनि था। एमरजेंसी जूं हालतूं, हादसा ऐं कुदरती आफ़तूं थी सघनि थियूं जिते एम्बुलेंसिस जो किरदारु अहम हूंदो आहे। अव्हां ज़रूरु गौर कयो हूंदो त एम्बुलेंस जे साम्हूं अंग्रेज़ी अखरनि में एम्बुलेंस उबतो लिखियलु हूंदो आहे ऐं घणनि माण्हुनि खे इन पुठियां सबब जी ख़बर न हूंदी। असुल में इहो लफ़्ज़ उबतो इन करे लिखियलु हूंदो आहे त जीअं साम्हूं हलंदड़ ड्राइवर साइड ग्लास या रियर व्यू मिरर में जॾहिं एम्बुलेंस खे ईंदे ॾिसनि त हू सिधी रीत पढ़ी सघनि छो त शीशे में शयूं उबतियूं नज़र ईंदियूं आहिनि। जॾहिं उबतो लिखियल एम्बुलेंस लफ़्ज़ गाॾियुनि जे साइड ग्लासनि में ॾिसबो त इहो सुबतो नज़र ईंदो। इहो ई सबब आहे जो एम्बुलेंसिस जो लफ़्ज़ उबतो लिखियलु हूंदो आहे। एम्बुलेंस खे उबतो डिघे वक़्त खां लिखियो पियो वञे पर अहिड़ो पहिरियों वाक़ियो जर्मनी में पेश आयो हो। 1905 में जर्मनी जी एम्बुलेंस ते लफ़्ज़ क्रानकेन वेगन उबतो लिखियो वियो हो। क्रानकेन वेगन लफ़्ज़ जी अंग्रेज़ी माना एम्बुलेंस ई आहे।